वसल्लम फरमायो त रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए तो अन जलीसुन मन ज़करनी, जने बानो मुझो जिक्र कंदो आहे त मां अल्लाह उन बाने सां गॾु हूंदो आहियां। अचो त गॾिजी कुछ देर अल्लाह जो जिक्र कयूं। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला पढ़ो ला इलाहा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, पूरी रात
शब बरात जी अल्लाह ताला जल्ल शान जे रहमत जा ऐलान थींदा आहिनि, अल्लाह ताला जे सखावत जा पढ़ा पढ़ंदा आहिनि। ख़ुसूसन रात जे पोएं हिस्से में अल्लाह ताला ख़ास पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जिह थींदो आहे ऐं उन्हनि जे इल्तिजाउनि खे दुआउनि खे क़बूलियत जो शरफ़ बख़्शींदो आहे। दोस्तो भाइरो, हींअर रात जो आख़िरी हिस्सो शुरू थी चुको आहे। मुझे करीम रब जी रहमत तव्हां ॾे मुतवज्जिह थी चुकी आहे। अचो त सभई पंहिंजे करीम रब जे दर ते उम्मीद जा हथ खणूं। नंढड़ा वॾा सवीर कबीर मर्द न्याणियूं सभु पंहिंजे मालिक जे दर ते दिलयुनि खे हाज़िर करे हिक ॿिए खां बेख़बर थी वञो। ईअं सम्झो त जंहिं रब खे सॾे रहिया आहियो उहो तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजा सॾ ॿुधी रहियो आहे ऐं तव्हांजी आज़ी इल्तिजा अघाए रहियो आहे। पंहिंजे रब जी ज़ात खे हाज़िर मौजूद सम्झी ऐं क़बूलियत जो यकीन रखी दुआ करो। ऐं बुज़ुर्गनि फरमायो आहे त दुआ जे लाइ आजिज़ी ऐं इनकिसारी जो इहो बि ज़रियो आहे, इहो बि तरीक़ो आहे जो दुआ जे वक़्त में बानो पंहिंजो मथो उघाड़ो करे ऐं गर्दन झुकाए करे पंहिंजे अल्लाह जे अॻियां शर्मसार गर्दन निमाए अल्लाह ताला खे सॾे थो त अल्लाह ताला खे उन ते जल्दी बाज अची वञे थी। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. استغفر الله العظيم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه. استغفر الله العظيم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه. استغفر الله العظيم الذي لا إله إلا هو الحي القيوم وأتوب إليه. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. اللهم أنت العزيز الكبير، اللهم أنت العزيز الكبير، اللهم أنت الله الذي لا إله إلا أنت لا شريك لك. أنت ربنا وأنت مالكنا وخالقنا ورازقنا، ونحن خلق من خلقك ونحن عبادك وأبناء عبادك. ماض فينا حكمك، عدل فينا قضاءك. اللهم جئنا على بابك سبوح القدوس ربنا ورب الملائكة والروح. سبوح القدوس ربنا ورب الملائكة والروح. يا الله يا رحمن يا رحيم يا أرحم الراحمين يا أرحم الراحمين يا أكرم الأكرمين يا أكرم الأكرمين يا ذا الجود والكرم يا ذا الجود والكرم يا حنان يا منان يا سلطان يا سبحان
يا سلطان يا سبحان. اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا خالق خلقه من تراب. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد على حبيبنا محمد. اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا رحيم يا كريم يا أرحم الراحمين. كريم رب ही अजीम इज्तिमा तुझा बाना तुझो बानियो परे परे का पंदड़ा करे हाजिर थिया है। मौला तुझे सखावत जी रात तुझे सखावत जा ऐलान ॿुधी असी सब उम्मीदवार बणजी तुझे दरवाजे ते तुझी बारगाह में हाजिर थिया है। मुझा मौला असी पंजा बुढ़ड़ा तुझे दर ते मेड़ वठी आया। असी पंजो न्याणियों में नंग तुझे दर ते मेड़ वठी आया। असी पंजा सगीर मासूम बचड़ा तुझे दर ते मेड़ वठी आया। मुझा मौला असांजा गुनाह बख्श फरमा, असांजो खताऊं दरगुजर फरमा, असांजो मदायूं मेटे छॾ। असां तां जेके गुनाहनि जी काराणा उहा ला। मुझा मौला असांजो खताऊं माफ़ कर। गुनाहनि जे करे असांजा मुंहं मेरा आहिनि, असांजा दफ़्तर कारा आहिनि। मुझा मौला असांजा ही मेरड़ा दफ़्तर तूं नथो ॾे त ॿियो केरु ॾींदो। तू करम न कंदे त ॿियो केरु करम कंदो। ए मुझा मौला असांखे असांजे गुनाहनि जी माफ़ी अता कर, असांजे खताउनि खे दरगुज़र फरमा, असांजूं मदायूं माफ़ फरमा। असां सां पंहिंजे बाज जो बुड़ो न लाहिजांइ, पंहिंजे पनाह जो पर्दो न हटाइजांइ, असांजा ऐब न उघाड़जांइ, असांखे दुनिया जी ज़िल्लत खां बचाइजांइ, आख़िरत जे रुसवाइनि खां बचाइजांइ। ए मुंहिंजा मौला बुरे मौत खां बचाइजांइ, पराई मोहताजी खां बचाइजांइ। ए मुंहिंजा मौला पंहिंजे खज़ाननि मां कुशादी रोज़ी अता फरमा, कुशादी रोज़ी अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे हलाल तय्यब रोज़गार अता कर। जेके तंग दस्त आहिनि उन्हनि जूं तंगियूं दूर फरमा, जेके परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। बे औलादनि खे साले औलाद अता फरमा, बे औलादनि खे साले औलाद अता फरमा। बे घरनि खे कुशादा घर अता फरमा। या अल्लाह या अल्लाह जेके मुश्किल में उन्हनि जूं मुश्किलातूं आसान कर। जिन ते नियाणियुनि जा ॿार आहिनि उन्हनि खे सुठा घर ऐं वर अता फरमा। या अल्लाह जेकी बेघर आहिनि उन्हनि खे कुशादा घर अता फरमा। या अल्लाह जेके किराए जे मकाननि में रहनि था उन्हनि खे पंहिंजा ज़ाती घर अता फरमा। या अल्लाह जिन जो अबो अमड़ बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा नसीब कर। जिनजा वालिदैन बीमार उन्हनि खे शिफ़ा नसीब कर। जिनजा वालिदैन वफ़ात करे विया उन्हनि जे क़ब्रुनि ते नूर ऐं सुरूर दाख़िल कर। उन्हनि जे अबे अमड़ जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा। मुंहिंजा मौला उन्हनि जे अबे अमड़ जे मज़ारनि ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। असांजा जेके अज़ीज़ करीब फौत थी विया मौला उन्हनि जी मग़फ़िरत फरमा, उन्हनि जा दरजात बुलंद फरमा। मुंहिंजा मौला जॾहिं असां मरंदासीं मिटीअ में पवंदासीं, सोड़ी सामी में दाख़िल थींदासीं जिते अबो अमड़ गॾु न हूंदा, उन ॾींहुं असांजी पारा न हुजे। मुंहिंजा मौला
जने अबो छदे भी दो अमर छदे भी दी मिट मारो उड़ा छदे भी दा उन्हें सोड़ी सामी में मुझा मौला जने मदीने वारो अमीर पंजो चलो करे दो हुजूर जी सुजान नसीब कजाए मुझा मौला मदीने वारे जी सुजान नसीब कजाए मौत ईमान कलमे वारो नसीब कजाए असा जो कपरू जन्नत जा बागीचा बना जाए मुझा मौला क़यामत जे होलनाक बिहारे में मुझा मौला सजा ऐब न उखाड़ जाए असा का हिसाब किताब न वठ जाए बिना हिसाब दे जन्नत फिरदौस नसीब कजाए ए मुझा मौला असा के जहन्नम दे बावन का बचाए जाए मुझा मौला मदीने वाले साईं जो पाड़ो नसीब कजाए क़यामत जे न्यारे हबीब जे मुबारक हथन सा हौज़े कौसर जो प्यालो नसीब कजाए पंजे वलीयन पंजे दोस्तन पंजे प्यारा मानन सा गड सा जो हशर महशर कजाए ए मुझा मौला सा जे दुनिया दी पार तई सा जे आखिरत दी पार तई ये मुझा मौला जे की बहन इज्तिमा में साइल है मुझा सवाल पूरा कर जे की हाजतमंद है उनकी हाजत रवा फरमा जे की दिल में उम्मीद खणी आया है मुझा मौला तू सफनी दे मन जा मतलब जान वारो ए मुझा मौला तुझी सखावत जो बुद्धि परे परे का तुझा बाबा है मानो कने जा तू ना सुनी सादी खुदा तेरे सिवा बिया कौन है तू ना सुनी सादी खुदा तेरे सिवा बिया कौन है लारे तू सादा खुदा तेरे सिवा बिया कौन है मुझा मौला जो दर्शने काने वजाऊं तो को सवाब केड़ी सजी गलिया केड़ी पनाह जाए मुझा मौला तोखे तुझे अस्माउल हुस्ना जो वास्तो तोखे तुझे सिफाते उलिया जो वास्तो तोखे तुझे इसमें आज़म जो वास्तो जे सदके तू काब दुआ रत न कंदो ही मुझा मौला ने इसमें आज़म के सदके सजी दुआ कबूल कर असाजी इल्तिजा कबूल कर मुझा मौला तोखे मदीने वाले मीर जो वास्तो सोने मोहम्मद करीम जो वास्तो लजपाल मोहम्मद करीम जे सदके सजी दुआ कबूल कर हुजूर जे अहले बैत अतार जे सदके मुझा मौला हुजूर जे सहाबा किराम जे सदके मुझा मालिक करीम मदीने वाले साईं जे बचड़न जो वास्तो हसनैन करीमैन जे सदके नबी दी पाक दामन न्याणी सैयदा तैयबा ताहिरा दे सदके मुझा मौला मुझा मौला करबला दे शहीद दे सदके मासूम अली असगर दे सदके मुझा मौला बीबी ज़ैनब दे लुड़कन वास्तो
मुझा मौला इमाम ज़ैनुल आबिदीन जे लुड़कन जो वास्तो थई अबू बकर जी सदाकत जो वास्तो उमर जी अदालत जो वास्तो उस्मान जी सखावत जो वास्तो मौला अली जी शुजाअत इबादत जो वास्तो मुझा मौला जमी औलिया किराम जो वास्तो बगदाद वाले गौसे आजम मुर्शिद मुहियुद्दीन जो वास्तो मुझे महबूब इलाही मुर्शिद जो वास्तो मिठे पीर जो वास्तो मुझा मौला असांजी दुआ कबूल कर असांजी इल्तिजा कबूल कर मुझा मौला हिन पिड़ माके के खाली न मोटाए जाए मुझा मौला असांखे खाली न मोटाए मुझा मौला तुझे हबीब असांखे ॿुधायो त 15 दी रात तू ऐलान कंदोई पंज सखावत जा पढ़ा ॾींदोई तुझे ऐलान खे ॿुधी मंगता थी वेंदई ही पेनू तुझे दर ते मुझा मौला ही मंगता ही साया ही गदागर तुझे सखी जे दर ते हाज़िर आया मुझा मौला असांजे दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं कर असांजी तकदीर सुठी लिख जाए दुनिया जी ज़िल्लत खां बचाए जाए आखिरत जे अज़ाबन खां बचाए जाए मुझा मौला असां सभिनी खे मदीने वारे जो दीदार नसीब कजाए सुणे महबूब जी ज़ियारत नसीब कजाए ए मुझा मौला तेसी न मार जाए जैसी मदीने वाले जो दीदार नथिए ए मुझा मौला सभिनी के मदीने पाक जी हाज़िरी नसीब कजा ए मुझा मौला जो मुक़द्दरन जो फैसला तू लिखी तो इन सारी जमात की तकदीर सच्ची लिख जा ए मुझा मौला बे औलादन के नसीबन में साले औलाद लिख जा बेघरन जे नसीबन में सुठा घर लिख जा या अल्लाह जेके बद नसीब उनके खुश नसीब कजा जेके निभागा उनके सभागो कजा जेके निदोरा उनके सदोरो कजा जेके महरूम उनके अता कजा जेके परेशान जो परेशानी दूर कजा या अल्लाह मुझे हबीब जे सदके सजा चला खाली न मोटा जाए ही इल्तिजा ही दुआ मुझा मौला ही मादान पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए जा ए मुझा मौला असा के दुनिया जो कामयाबी नसीब कर आखिरत जो कामरानी नसीब कर मुझा मौला सजे वतन अजीज पाकिस्तान दी हिफाजत फरमा अच्छा जे वतन की हिफाजत फरमा अंदरूनी बैरूनी खतरन का पाकिस्तान के महफूज रख जा पाकिस्तान जे सरहद की तू हिफाजत फरमाए जा ए मुझा मौला सजे पाक फौज जी तू मदद कर जा असा जा फौजी जवान जेकी सरहद जा मुहाफिज हैं मौला उनन जी तू गैबी मदद ऐं नुसरत कर जा ए मुझा मौला असा जे वतन जे अंदर खैर बरकत अमन ऐं सुकून नाज़िल फरमा ए मुझा मौला हुक्मरान जो इस्लाह फरमा वजीरन मुशीरन जो इस्लाह फरमा ए मुझा मौला मदीने वाले मीर जे सदके असा जे वतन जी हिफाजत फरमा असा जी सिंध जी पारत हुजई सिंधु नदी जी पारत हुजई सिंधु नदी के क़यामत ताईं जारी ऐं सारी रख जा ए मुझा मौला हुजूर जा उम्मती जेकी बीमार हैं उनन के शिफा दे जेकी अस्पतालन में दाखिल हैं मौला उनन के सेहत तंदुरुस्ती नसीब कर जेके फौत थी विया उनन जे कब्रन ते रहमत में बरकत नाज़िल कर या अल्लाह फलस्तीन जे मुसलमानन की मदद कर कश्मीर के आजाद कर हिंदुस्तान जे गासिबाना कब्जे का मुझा मौला मुसलमानन के उनन जे जोर ऐं जबर
जबर ऐं ॾाढ खां मुंहिंजा मौला आज़ादी अता फरमा। यमन जे मुसलमाननि जी मदद कर। ए मुंहिंजा मौला बर्मा जे मुसलमाननि जी मदद फरमा। मुसलमान जिते बि तंगी ऐं तकलीफ़ में उन्हनि जूं तंगियूं दूर फरमा। ए मुंहिंजा मौला इस्लाम खे ग़लबो अता कर। अहले सुन्नत जो बोल बाला फरमा। ए मुंहिंजा मौला या रसूल अल्लाह चवण वारनि खे शाद ऐं आबाद रखजा। ए मुंहिंजा मौला मुस्तफा करीम जी सारी उम्मत ते लुत्फ़ करम कजा। ए मुंहिंजा मौला हिन महफ़िल में जेकी बि हाज़िर आहिनि अॼु सभिनी जे मथां पंहिंजी मेहर नज़र फरमा। सभिनी जूं तक़दीरूं तब्दील फरमा। बुराइयुनि खां बचा, बेफ़रमानियुनि खां बचा। सोने नबी जे दर जी सच्ची गुलामी नसीब कर। हुजूर जे गुलामी वारी जिंदगी नसीब कर। हुजूर जे गुलामी वारो मौत नसीब कर। अखियुनि सां मदीने वारे जो जलवो ॾेखार। गुंबद खजरा जा नूरी नज़ारा ॾेखार। ए मुंहिंजा मौला दुनिया जे ज़िल्लत खां बचा। असां ते दुश्मन न खिलाए जा। ए मुंहिंजा मौला सेहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, अमन ॾे, आफियत ॾे, ईमान कामिल ॾे, यकीन सादिक दे। ए मुंहिंजा मौला ईमान सां रहा जा, ईमान सां खात्मो नसीब कजा। पंहिंजे हबीब जे सदके, मदीने वारे ताजदार जे सदके हिन पूरी जमात खे ए मुंहिंजा मौला पंहिंजे अताउनि ऐं सखाउनि सां झोलियूं भरे ॾे। रहमतुनि सां झोलियूं भरे ॾे। अॼु कंहिंखे ख़ाली न मोटाए जा। ए मुंहिंजा मौला तूं सखी आई। सखी जे दर तां को ख़ाली न मोटंदो आहे। मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे सखावतुनि सां असांजूं झोलियूं भर। ए मुंहिंजा मौला असांजा मुक़द्दर संवारे छॾ। ए मुंहिंजा करीम रब असांजे बच्चनि ते राज़ी थी, सग़ीरनि कबीरनि ते राज़ी थी, असांजे घर वारनि ते राज़ी थी, असांजे पाड़े वारनि ते राज़ी थी। मुंहिंजा मौला हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखजा। मुंहिंजा मौला अहले सुन्नत जा जेकी बि मराकिज़ आहिनि, अहले सुन्नत जे उलमा मशाइख खे शाद ऐं आबाद रखजा। मुंहिंजा मौला कंबर वारे साईं खे सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब कजा। अहले सुन्नत जा जेकी बि मशाइख दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि, उलमा दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि, मौला उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। उन्हनि खे कामयाबियूं अता फरमा। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके, मदीने वारे ताजदार जे सदके ही दुआ कबूल कर। जो घुरियो सो अता कर, जो न घुरी सघियासीं सो बि अता कर। असां पंहिंजे हाल मुआफ़िक घुरियो, तू पंहिंजे शान मुताबिक अता कर। तू पंहिंजे शान मुताबिक अता कर। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके अॼु हिन महफ़िल मां कंहिंखे बि ख़ाली न मोटाए जा। सभिनी जा मन ऐं तन पंहिंजे रहमतुनि सां मांझे पाक ऐं साफ़ बनाए मोटाए जा। मौला पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे मथां मेहर नज़र फरमा। असीं मुहताज आहियूं तुंहिंजे रहम ऐं करम जा। असीं हाजतमंद आहियूं तुंहिंजे अताउनि ऐं सखाउनि जा। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم يا أرحم الراحمين ارحم حالنا واستر عوراتنا وآمن رواتنا. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. اللهم إنا نسألك إيمانا كاملا ويقينا صادقا ورزقا واسعا وقلبا خاشعا وتوبة نصوحا، توبة قبل الموت، راحة عند الموت، رحمة ومغفرة بعد الموت، والعفو عند الحساب، والفوز بالجنة والنجاة من النار. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه.